चीनी समाज जो तबक़ाती तजियो। असांजा दुश्मन केर आहिनि, असांजा दोस्त केर आहिनि। इनकलाब जे हवाले खां उन्हनि सुवालनि खे बुनियादी अहमियत हासिल आहे। चीन जे गुज़िरियल समूरी इनकलाबी जदोजहद जे उन थोरे कामयाबी जो बुनियाद उहो आहे जो उन जदोजहद में हक़ीक़ी दुश्मन ते हमले करण लाइ हक़ीक़ी दोस्तनि सां ठाह या इतिहाद न थी सघियो हो। इनकलाबी पार्टी अवाम जी रहबर थिए थी, पर जेकॾहिं इनकलाबी पार्टी ई अवाम खे सही दग बजाए ग़लति दग लाहे त इनकलाब कंहिं बि सूरत में कामयाब थी नथो सघे। इनकलाबी जदोजहद जी कामयाबी जी ख़ातिरी लाइ असीं पंहिंजे अवाम खे ग़लति दग ते न लाहींदासीं ऐं कामयाबी खे हतमी तौर मानींदासीं। उन सूरत में असां लाइ इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजनि हक़ीक़ी दुश्मननि ते हमले करण जे लाइ पंहिंजे हक़ीक़ी दोस्तनि विच में फ़र्क़ु करण लाइ पंहिंजे लाइ उहो ज़रूरी आहे त चीनी समाज जे मुख़्तलिफ़ तबक़नि जी मुआशी हैसियत ऐं इनकलाब बाबति उन जे मुख़्तलिफ़ रवैयनि जो हिकु पूरो जाइज़ो वठूं। चीनी समाज में तबक़नि जी कहिड़ी हालत आहे? ज़मींदार तबक़ो ऐं कमप्राडोर पुछ लटकाऊ तबक़ो। कमपेराडोर पुछ लटकाऊ तबक़ो मुआशी तौर पोइते पियल ऐं नीम बेटकियत वारे चीन में ज़मींदार ऐं पुछ लटकाऊ तबक़ो बैनुल अक़वामी बोर्ज़वा तबक़े जी हिकु मुकमल तुफ़ैली जी हैसियत रखनि था ऐं पंहिंजी बका ऐं वाध वेझ लाइ साम्राज ते आधारिनि था। इहे तबक़ा चीन जे इंतिहाई पोइते पियल ऐं इंतिहाई रुजत पसंद पैदावारी रिश्तनि जी नुमाइंदगी कनि था। उन जी पैदावारी क़ुवतुनि जी वाध वेझ में रंडकूं खड़ियूं कनि था। उन जो वजूद चीन जे इनकलाबी मक़सद सां ज़रे बराबर बि मुताबिक़त नथो रखे। वॾा ज़मींदार ऐं पुछ लटकाऊ तबक़ा ख़ासि तौर ते सदाईं साम्राज सां लाॻापियल ऐं संसाथ ॾींदा रहनि था। इहे हिकु इंतिहाई इनकलाब दुश्मन गिरोह जी हैसियत रखनि था। उन्हनि जी नुमाइंदगी अॼु अतात सतिस ऐं कोमनतांग जी साॼी धुर जा माण्हू कनि था। विचोलो बोर्ज़वा तबक़ो। हीउ तबक़ो चीन जे शहरनि ऐं ॻोठाणनि इलाइक़नि जे सरमाएदारनि पैदावारी रिश्तनि जी नुमाइंदगी करे थो। विचोलो बोर्ज़वा तबक़ो जंहिं मंझां ख़ासि तौर मुराद क़ौमी बोर्ज़वा तबक़ो आहे, सो चीनी इनकलाब बाबति हिकु जहिड़ो रवैयो नथो रखे। उनखे जॾहिं परॾेही सरमाए जी ग़लबे ऐं जंगी सरदारनि जे ॾाढ खां शियो रसे थो, तॾहिं उहो इनकलाब जी ज़रूरत महसूसु करे थो ऐं साम्राज ऐं जंगी सरदारनि ख़िलाफ़ इनकलाबी तहरीक जी हिमायत करे थो। पर जॾहिं खेसि उहो थो अहसासु थिए त मुल्क अंदरि प्रोलतारिया जे मुजाहिदानी शिरकत ऐं मुल्क खां ॿाहिरि उन जी बैनुल अक़वामी प्रोलतारिया पारां सरगर्म हिमायत सबबि इनकलाब संदनि क़ौमी बोर्ज़वा इक़्तिदारी वारे उमेद लाइ ख़तरो थी रहियो आहे, तॾहिं उहो वॾे बोर्ज़वा तबक़े जी हैसियत वठंदे इनकलाब खां बदज़न थी वेंदो आहे। हीउ तबक़ो सियासी तौर हिकु अहिड़ी रियासत जो हामी आहे जेका फ़क़ति हिकु तबक़े यानी क़ौमी बोर्ज़वा तबक़े जे ज़ेर असर हुजे। ताई ची थाओ जी हिकु पाण पलणे शागिर्द रशीद पेकिंग जे अख़बार चनपाऊ में लिखियो हो, खाॿो हथु साम्राज खे ख़तमु करण लाइ खणो ऐं सॼो हथु कम्युनिस्टनि इश्तराकियुनि खे बर्बादु करण लाइ खणो। इहे लफ़्ज़ उन जे तबक़े जे उन ज़हनी मुंझारे ऐं परेशानी जी तस्वीर कशी कनि था। हीउ तबक़ो कोमानतांग जे अवाम जे संदसि मुआशी उसूलनि पटांदड़ तशरीह करण जे ख़िलाफ़ु आहे ऐं उहो रूस सां कोमानतांग जे इतिहाद ऐं कोमानतांग में इश्तराकियुनि कम्युनिस्टनि ऐं खाॿी धुर जे माण्हुनि जी मुखालफ़त करे थो। जेतोणीकि संदसि क़ौमी बोर्ज़वा तबक़े जी इक़्तिदार हेठि रियासत क़ाइमु करण जी कोशिश बिल्कुलु नाक़ाबिले अमल आहे, छाकाणि जो दुनिया जी अॼोकी सूरतहाल अहिड़ी आहे जो ॿ वॾियूं ताक़तूं इनकलाब ऐं रद्द इनकलाब आख़िरी ऐं फ़ैसिला कुन जदोजहद तौर हिक ॿिए खे दसे विझण लाइ तयारु वेठियूं आहिनि। उन्हनि ॿिन्ही धुरियुनि ॿ मुख़्तलिफ़ झंडा खोड़िया आहिनि। हिकु इनकलाब जो ॻाढ़ो झंडो आहे जेको टीं इंटरनेशनल खोड़ियो आहे ऐं उहा दुनिया जे समूरनि मज़लूम तबक़नि खे पंहिंजे झंडे हेठि गॾु थियण जी दावत ॾेई रही आहे। ॿियो इनकलाब दुश्मन अछो झंडो आहे जेको लीग ऑफ नेशंस खोड़ियो आहे
ऐं उहा दुनिया जे समूरनि इनक़लाब दुश्मननि खे उन झंडे हेठि गॾु थियण जी दावत ॾेई रही आहे। इन सदी निकितल सूरताल में विचोला तबिका मुंतशिर थी वेंदा आहिनि। इन तबिके लाइ ख़ुदि थी रहण जी का गुंजाइश न आहे। तंहिं करे चीन जी विचोले तबिके वारनि जो उहो ख़्यालु आहे त हिकु अहिड़ो ख़ुदि इनक़लाब आंदियो वञे जंहिंमें उहो तबिको बुनियादी किरदारु अदा करे, सो संदन महज़ ख़ाम ख़्याली आहे। हेठियों बोर्ज़वा तबिको। इन तबिके में हारी मालिक, हुनरमंद मालिक, हेठिएं दर्जे जा दानिशर, शागिर्द, प्राइमरी ऐं सानवी दर्सगाहुनि जा उस्ताद, अदना सरकारी अहलकार, दफ़्तरनि में कमु कंदड़ क्लार्क, नंढा वकील ऐं नंढा वापारी अची वञनि था। हीउ तबिको पंहिंजे तादाद ऐं तबक़ाती नोवियत ॿिन्ही जे पेश नज़र गहरे ध्यान जो घुरिजा आहे। आबादगार ऐं हुनरमंद मालिक ॿई नंढे पैमाने जे पैदावार में हिसो वठनि था, जेतोणीकि हिन तबिके जा समूरा हल्का हिक जहिड़ी हेठि बोर्ज़वा मुआशियत रखनि था। इहे टिनि हल्कनि में विरहायल आहिनि। पहिरियों हल्को उन्हनि माण्हुनि ते मुश्तमिल आहे जिन वटि कुझु बचत अनाज या रक़म मौजूदु हूंदी आहे, यानी जेकी जिस्मानी या ज़हनी महिनत वसीले साल जे गुज़ारे जी ज़रूरत खां के मथेरो कमाए वठनि था। अहिड़नि माण्हुनि खे दौलतमंद थियण जो वॾो शौक़ु हूंदो आहे। इहे मार्शल चाव जा सचा पोलग आहिनि। जेतोणीकि वंझनि उहा ख़ुशफ़हमी न आहे हूंदी त हू बि कॾहिं बेपनाह दौलत कमाए सघंदा, पर पोइ बि सदाईं विचोले तबिके में शामिलु थियण जी उमेद में रहंदा आहिनि। जॾहिं ॾिसंदा आहिनि त मामूली दौलतमंदनि जी बि जागीरदारी समाज में एतिरी इज़त थिए थी त संदन गिग ॻणु लॻंदी आहे। इहे माण्हू डिॼणा हूंदा आहिनि। इहे सरकारी अमलदारनि खां डिॼंदा आहिनि। थोरो घणो ख़ौफ़ खेनि इनक़लाब खां बि थींदो आहे। जीअं त मुआशी हैसियत में इहे विचोले तबिके जे प्रोपेगेंडा ते घणो वेसा कंदा आहिनि ऐं इनक़लाब खां बदज़न हूंदा आहिनि। उहो हल्को अदना हेठिएं बोर्ज़वा हल्के जी अक़लियत ते मुश्तमिल हूंदो आहे, जेको मुआशी लिहाज़ खां के क़दुरु पाण भरो आहे। उन हल्के जा माण्हू पहिरें हल्के जे माण्हुनि खां घणो मुख़्तलिफ़ थियनि था। इहे पिणु दौलतमंद थियणु घुरंदा आहिनि, पर मार्शल चाव खेनि दौलतमंद थियण जी इजाज़त नथो ॾिए। ॿियो त हाणोकनि कुझु सालनि में साम्राज्यनि, जंगी सरदारनि, जागीरदारनि, ज़मींदारनि, वॾे पुछ लटकाऊ तबिके जे ॾाढ इसाल जो शिकार थियण जे बाज़ खेनि उहो मालूम थी वियो आहे त दुनिया हाणे अॻे जहिड़ी नाहे रही। इहे महसूसु कनि था त हाणे हू अॻे जेतिरे कमु करण सां जहिड़ा न रही सघंदा। हाणे जहिड़े लाइ खेनि कम में ॿीणे एहतियात ऐं वधीक वक़्त खां कमु वठिणो पवंदो। किन वक़्तनि ते त इहे बदकलामी ते बि लही ईंदा आहिनि ऐं गैर मुल्कनि खे परॾेही शैतान, जंगी सरदारनि खे रहज़न, जनरल ऐं मक़ामी ज़ालिमनि ऐं बदकिरदार रईसनि खे संगदिल अमीर कोठींदे मथनि लानत मलामत करणु लॻंदा आहिनि। जेसिताईं साम्राज्यनि ऐं जंगी सरदारनि ख़िलाफ़ु तहरीक जो तालुक़ु आहे त इहे उन जी कामयाबी बाबति महज़ शक शुबनि में रहंदा आहिनि। उन बुनियाद ते जो खेनि गैर मुल्की ऐं जंगी सरदार घणो ताक़तवर नज़र ईंदा आहिनि। उन करे इहे अहिड़ी तहरीक में शामिलु थियण खां डराईंदा आहिनि ऐं गैर जानबदार बणिजी रहण खे वधीक तरजीह ॾींदा आहिनि। पर पोइ बि इहे इनक़लाब जी मुखालिफ़त न कंदा आहिनि। उन हल्के जो तइदादु घणो थिए थो, यानी बोर्ज़वा तबिके जो 1/4 हिसो। टियों हल्को अहिड़नि माण्हुनि ते मुश्तमिल आहे जिन जी ज़िंदगी जो मयार ॾींहों ॾींहुं पोइते पवंदो थो वञे। उन हल्के जा केतिरा ई माण्हू जेकी इब्तिदा में ख़ुशहाल ख़ानदान सां वास्तो रखंदा हुआ ऐं हाणे सख़्तु ॾुखाइनि में गुज़ारे रहिया आहिनि, संदन हालत बद खां बदतर थी रही आहे। इहे जॾहिं साल जी पछाड़ी में पंहिंजो लेखो चोखो चुकाइनि था त खेनि ज़बरदस्त ज़हनी धकु रसे थो ऐं खान रड़ निकिरियो वञे। छा हिकु ॿियो बि नुक़सानु, जीअं त उन्हनि माण्हुनि सुखिया ॾींहं ॾिठा आहिनि, हाणे संदन हालतूं बदतर थींदी पियूं वञनि। संदन कर्ज़ में वाधारो थींदो थो वञे ऐं संदन ज़िंदगी अज़ाब में मुब्तला थींदी पई वञे। उन करे इहे मुस्तक़बिल जो सोचियो कंबियो उथनि। इहे माण्हू बेइंतिहा ज़हनी अज़ियत में मुब्तला आहिनि, छाकाणि जो संदन माज़ी ऐं हाल में वॾो फ़र्क़ु आहे। इहे माण्हू इनक़लाबी तहरीक जे लाइ वॾी अहमियत रखनि था, छाकाणि जो इहे तादाद में बि घटि न आहिनि। इहे अदना हेठियां बोर्ज़वा तबिके जी खाॿी धुर जी हैसियत रखनि था। आम हालतुनि में अदना हेठिएं बोर्ज़वा तबिके जे उन्हनि टिनी हिसनि जो रवैयो हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। पर जंग जे ज़माने में जॾहिं इनक़लाब जो तूफ़ान उभिरंदो ऐं फ़तह ऐं कामयाबी जा आसार ज़ाहिर थींदा त न फ़क़ति अदना हेठिएं बोर्ज़वा तबिके जी खाॿी धुर जा माण्हू इनक़लाब में शामिलु थी वेंदा, बल्कि उन्हनि मां विचोले
गिरोह जी शमूलियत जो पिणु इम्कान आहे। एसि ताईं जो साॼी धुर जा माण्हू बि प्रोलेतारिया ऐं अदना बोर्ज़वा तबिके जे खाॿी धुर जे माण्हुनि जी ज़बरदस्त इनक़लाबी सैलाब सां धिकजी अची इनक़लाब जो साथ ॾियण ते मजबूर थी वेंदा। 1925 जे 3 मई जी तहरीक ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी हारी तहरीक जे तजुर्बे जे पेश नज़र उहो चई सघिजे थो त इहो सही नतीजो आहे। नीम प्रोलेतारिया, असां जंहिं तबिके खे हिते नीम प्रोलेतारिया सॾूं था, उहो 5 हिसनि ते मुश्तमिल आहे। नंढनि आबादगारनि जेको पंहिंजी ज़मीन पोखे ऐं ॿी ज़मीन अध ते करे, जी हिकु वॾे अक्सरियत, ॿियों ग़रीब हारी, टियों नंढा हुनरमंद, चोथों दुकाननि जा मुलाज़िम, पंजो रेड़ियूं हलाईंदड़ ऐं घोड़िया। नीम मालिक हारियुनि जी हिकु वॾी अक्सरियत ऐं ग़रीब हारी गॾिजी ॻोठाणे अवाम नास हिकु वॾे हिसे जी सूरत इख़्तियार कंदा आहिनि। हक़ीक़त में हारी मसइलो उन्हनि जो ई आहे। नीम मालिक हारी ग़रीब हारी ऐं नंढा हुनरमंद मालिक हारियुनि जी भेट में अञा बि नंढी पैमाने जे पैदावार में हिसो वठंदा आहिनि। जेतोणीकि नीम मालिक हारियुनि जी हिकु वॾी अक्सरियत ऐं ग़रीब हारी ॿिए नीम प्रोलेतारिया सां ई वास्तो रखनि था, पर संदनि मुआशी हालतुनि पटांदड़ खेनि वधीक टिनि नंढनि सतहनि, मथी सतह, विचोली सतह ऐं हेठी सतह में विरहाए सघिजे थो। नीम मालिक हारियुनि जी ज़िंदगी मालिक हारियुनि जी भेट में बदतर आहे, छाकाणि जो खेनि खुराक जी जेतिरी ज़रूरत हूंदी आहे उन में हर साल 1/4 खोट पइजी वेंदी आहे ऐं हू इहा खोट पूरी करण लाइ उन ॻाल्हि ते मजबूर हूंदा आहिनि त ॿियनि जी ज़मीन मकाते ते खणनि, पंहिंजी कुवत महिनत विकिरो कनि या ॿियो कमु नंढो वॾो कारोबार कनि। बहार जी पछाड़ी ऊन्हारे जी शुरूआति में जॾहिं फ़सुलु अञा बीठल हूंदो आहे, अनाज जो पुराणो ज़ख़ीरो ख़तमु थी चुको हूंदो आहे, तॾहिं खेनि तमामु घणी व्याज ते कर्ज़ु खणणो ऐं इंतिहाई महांगनि अघनि ते अनु ख़रीद करणो पवंदो आहे। उन्हनि जी हालत आसूदनि मालिक हारियुनि जी भेट में कंहिं क़दुरु बदतर हूंदी आहे, पर ग़रीब हारियुनि जी भेट में इहे कुझु आसूदा हूंदा आहिनि। सबबु उहो आहे त ग़रीब हारियुनि वटि ज़मीन जो को टोटो टुकुर न हूंदो आहे। खेनि पंहिंजे सॼे साल जी महिनत एवज़ फ़सुल जो सिर्फ़ु चोथों या उन खां घटि मिलंदो आहे। जॾहिं त नीम मालिक हारी जेतोणीकि ॿियनि खां ढल ते खयल ज़मीन जो सॼो फ़सुलु पाण वटि रखी सघंदा आहिनि, उन करे नीम मालिक हारियुनि जी भेट में वधीक इनक़लाबी आहिनि, पर ग़रीब हारियुनि जे मुक़ाबले में घटि इनक़लाबी थियनि था। संदनि मुआशी हैसियत पटांदड़ उन्हनि खे वधीक ॿिनि हिसनि में विरहाए सघिजे थो। हिकु हिसे वटि ॿी हिसे जी निस्बत वधीक ज़रे औज़ार ऐं कुझु सरमायो बि थिए थो। इन क़िस्म जा हारी पंहिंजे पैदावारी महिनत जो चोथों हिसो पाण वटि रखी सघंदा आहिनि। इहे पंहिंजो खसारो पूरो करण लाइ कंहिं ॿिए जी पोखी कंदा आहिनि, मच्छी या झींगा झलींदा आहिनि, कुवत विकिरो कंदा आहिनि ऐं अहिड़ी तरह मुआशी तंगी जी हालत में गुज़ारींदा आहिनि। उन मुफ़लिसी या मोहताजीअ में उहा आस रखंदा आहिनि त कंहिं न कंहिं रीति साल मिड़ई गुज़री वेंदो। अहिड़ी तरह संदनि ज़िंदगी नीम मालिक हारियुनि जी भेट में कुझु आसूदी आहे। इहे नीम मालिक हारियुनि जी भेट में घटि इनक़लाबी आहिनि। जेसिताईं ॿिए हिसे जो तालुक़ु आहे, उन वटि न की औज़ार आहिनि, न सरमायो ऐं न ई वटनि घुर्बल भाण आहे। संदनि फ़सुलु ख़राबु थींदा आहिनि। ढल अदा करण बाद वटनि तमामु घटि अनाज बचंदो आहे। उन करे उन लाइ अञा बि ज़रूरी थियो पवे त पंहिंजी कुवत महिनत विकिणनि। सोकड़े जे ज़माने में इहे अज़ीज़नि ऐं दोस्तनि ॾाढो हथु टंगींदा आहिनि, तॾहिं वञी थोरो घणो अनाज हासिलु करे सघंदा आहिनि, जेको फ़क़ति कुझु ॾींहंनि जो गुज़र हूंदो आहे, जंहिं करे ढॻीअ जे बोझ जीअं मथनि कर्ज़ जो भार वधंदो वेंदो आहे। हारियुनि में सभिनी खां वधीक बदहाल हूंदा आहिनि। मथनि इनक़लाबी प्रोपेगेंडा जो असरु निहायत तेज़ी सां थींदो आहे। नंढनि हुनरमंदनि खे नीम प्रोलेतारिया उन करे सॾिबो आहे जो इहे कुझु मामूली पैदावारी ज़रियनि जा मालिक आहिनि ऐं कुवत महिनत विकिरो करण ते मजबूर हूंदा आहिनि। मुआशी हैसियत में घणो करे ग़रीब हारियुनि जहिड़ा ई हूंदा आहिनि। कुटुंब जे ग़रीब ॿार ऐं आमदनी ऐं ख़र्च में तावन सबबा इहे सदाईं गुरबत जे बोझ हेठि दॿियल रहंदा आहिनि ऐं खेनि बेरोज़गारी जो ख़दशो सदाईं लाक़ रहंदो आहे। अक्सर उन लिहाज़ खां बि इहे ग़रीब हारियुनि जहिड़ा हूंदा आहिनि। दुकाननि जा मुलाज़िम दुकाननि ऐं स्टोरनि ते उजरत एवज़ कमु कंदा आहिनि। खेनि पंहिंजा पेट मामूली पघारुनि ते पालणा पवनि था ऐं संदनि पघार में शायदि केतिरनि ई सालनि बाद मस को इज़ाफ़ो थींदो आहे। जॾहिं त क़ीमतुनि में इज़ाफ़ो हर साल थींदो आहे। जेकॾहिं अव्हां साणनि हमदर्द थी ॻाल्हायो त हू पंहिंजी गुरबत जूं कॾहिं न ख़तमु थींदड़ शिकायतूं करणु शुरू करे ॾींदा। उन्हनि जी हैसियत लॻभॻि ग़रीब हारियुनि ऐं हुनरमंदनि जहिड़ी आहे। उन्हनि ते इनक़लाबी प्रोपेगेंडा जो असरु निहायत तेज़ी सां थींदो आहे।
घोड़नि वटि पोइ इहे बांसनि ते सामान टंगे फेरो ॾींदा हुजनि या रस्तनि ते स्टार लॻाईंदा हुजनि। जिन वटि पूंजी निहायत थोरी ऐं आमदनी निहायत मामूली हूंदी आहे, इहे एतिरो बि नाहिनि कमाए सघंदा जेको संदनि खोराक ऐं लिबास लाइ पूरो पए। उन्हनि जी हैसियत बि अहिड़ी आहे जहिड़ी ग़रीब हारियुनि जी। ग़रीब हारी जीअं त खेनि बि मौजूदु हालतुनि खे मिटाइण जे लाइ इनकलाब जी ज़रूरत हूंदी आहे। प्रोलतारिया। जदीद सनती प्रोलतारिया जो तइदादु लॻभॻि 20 लख आहे। इहो तइदादु घणो न आहे छाकाणि जो मुआशी लिहाज़ खां चीन पोइते पियल मुल्क आहे। इहे 20 लख सनती मज़दूर घणो करे 5 सनतुनि रेलवे, खाणनि, बहरी अचवञ, कपिड़े ऐं जहाज़ साज़ीअ में मुलाज़िम आहिनि ऐं उन्हनि जो हिकु वॾो तइदादु गैर मुल्की सरमाएदारनि जे सनती इदारनि में ग़ुलामनि जियां कमु करे रहियो आहे। जेतोणीकि सनती प्रोलतारिया जो तइदादु एॾो को घणो न आहे, पर पोइ बि उहो चीन जे नीम पैदावारी क़ुवतुनि जी नुमाइंदगी करे थो। इहो जदीद चीन जो सभ खां वधीक तरक़ी पसंदि तबिको आहे ऐं इनकलाबी तहरीक जी रहनुमा क़ुवत बणिजी वियो आहे। चीनी इनकलाब में सनती प्रोलतारिया खे जेको अहम मक़ाम हासिलु आहे, तंहिंजो सबूत असांखे उन ताक़त सां मिले थो जंहिंजो मुज़ाहिरो गुज़िरियल 4 सालनि जी हड़तालुनि जहिड़ोकि मलाहनि वारी हड़ताल, रेलवे वारी हड़ताल ऐं 3 मई जे वाक़े बाद मज़दूरनि शिंघाई ऐं हांगकांग जी आम हड़तालुनि दौरान कयो आहे। सनती प्रोलतारिया खे उहो मक़ाम छाजे करे हासिलु आहे? उनजो पहिरियों सबबु उहो आहे त उहो हिकु हंधि गॾु आहे। माण्हुनि जो को ॿियो गिरोह अहिड़ी तरह गॾु न आहे। ॿियो सबबु उनजी पुस्त मुआशी हैसियत आहे। उनखे समूरनि पैदावारी ज़रियनि खां महरूम कयो वियो आहे। उन्हनि ॿिन्ही वटि 2 हथनि खां सवाइ ॿियो कुझु नाहे रहियो। उनखे इहा बि उमेद न आहे त हू कॾहिं दौलतमंद बि थी सघंदो। ॿियो त उहो साम्राज्यनि, जंगी सरदारनि, बोर्ज़वा तबिके जे इंतिहाई ज़ालिमाणे सलूक जो शिकार आहे। उहो ई सबबु आहे जो उहो वधीक सरगर्मी सां विढ़ंदो आहे। शहरनि जा कुली या हमाली पिणु ध्यान लाइ क़ुवत आहिनि। इहे घणो करे बंदरगाहनि जा मज़दूर ऐं रक्षा हक़लींदड़ आहिनि। उन्हनि में रेड़ियूं छिकण वारा, रस्ता साफ़ करण वारा, भंगी बि शामिलु आहे। जीअं त वटनि सवाइ 2 हथनि जे ॿियो कुझु न हूंदो आहे। उन करे संदनि मुआशी हैसियत सनती मज़दूर जहिड़ी आहे, पर इहे हिननि जे भेट में हिकु हंधि घटि आहिनि। पैदावार में बि उन्हनि जी भेट में घटि अहम किरदारु अदा कनि था। चीन में अञा जदीद सरमाएदाराणी पोखीअ जो रवाजु तमामु घटि आहे। ॾेही प्रोलतारिया मां मुराद आहे खेत मज़दूर, जिन खे सालियानो, माहवार या ॾियारी उजरत ते रखियो वेंदो आहे। उन वटि न की त को ज़मीन टुकुर आहे, न की ज़रे औज़ार, न ई सरमायो हूंदो आहे। उन करे इहे पंहिंजी क़ुवत महिनत विकिणी जहिड़ा रही सघनि था। मज़दूरनि में महिनत जो वक़्तु वधीक ऐं उजरत घटि हूंदी आहे। हू ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। संदनि मुलाज़मतुनि जो बि को तहफ़ुज़ न हूंदो आहे। उन्हनि जो शुमार ॻोठनि जे सभ खां वधीक मजबूर ऐं लाचार माण्हुनि में थींदो आहे ऐं हारी तहरीक में उन्हनि जी ज़रूरत ओतिरी अहम आहे जेतिरी ग़रीब हारियुनि जी। उन्हनि समूरनि तबिकनि खां सवाइ रोलाक प्रोलतारिया पिणु ख़ासी वॾी तइदाद में आहिनि, जेकी अहिड़नि हारनि ऐं हुनुरमंदनि ते मुश्तमिल आहिनि जेके पंहिंजी ज़मीन विञाए वेठा आहिनि ऐं जिन खे ॿियो को बि कमु नथो मिली सघे। इहे सभिनी खां वधीक गैर यकीनी जी ज़िंदगी गुज़ारनि था। उन्हनि मुल्क जे हर हिसे में कुझु तंज़ीमूं क़ाइमु कयूं आहिनि जेकी पंहिंजी इब्तिदा में सियासी ऐं मुआशी जदोजहद लाइ गॾियल इमदादी तंज़ीमूं हुयूं। मिसाल तौरु फोचेन ऐं क्वांगतुआंग में तसलीसी जमायत, होनान, होची, कोइचो ऐं सेशवान में अख़वान अंजुमन, अनहोआई, हुनान, शांगतुआंग ऐं ॿियनि सूबनि में अंजुमन बराए माक़ूल ज़िंदगी ऐं शिंघाई ऐं ॿियनि इलाइक़नि में सब्ज़ टोली। चीन जे पेचीदा मसइलनि मंझां हिकु अहम मसइलो हीउ बि आहे त उन्हनि माण्हुनि सां इतिहाद कीअं कजे। इहे माण्हू ॾाढा बहादुर ऐं जंगजू आहिनि, पर तख़रीब ॾांहुं माइल थियनि था। जेकर उन्हनि जी मुनासिब रहनुमाई कई वञे त इहे हिकु इनकलाबी क़ुवत बणिजी सघनि था। किसो मुख़्तसर इहा ॻाल्हि वाज़े आहे त असांजा दुश्मन इहे माण्हू आहिनि जेकी साम्राज सां गठजोड़ कनि था, यानी जंगी सरदार, नौकरशाही जा रुकन, पुछलटकाऊ तबिको, वॾनि ज़मींदारनि जो तबिको ऐं उन्हनि सां वाॻियल दानिशवरनि जो रुजत परस्त गिरोह। असांजे इनकलाब जी रहनुमा क़ुवत सनती प्रोलतारिया आहे, नीम प्रोलतारिया आहे, जहां अदना हेठें तबिके जा समूरा माण्हू असांजा इंतिहाई वेझा दोस्त आहिनि। जेसिताईं गैर मुस्तक़िल मिज़ाज
बोर्ज़वा तबिके जो तालुक़ु आहे त उनजी साॼी धुर जा माण्हू असांजा दुश्मन ऐं ख़्याबी धुर जा माण्हू असांजा दोस्त बणिजी सघनि था, पर असांखे उन्हनि खां होशियारु ऐं ख़बरदार रहणु घुरिजे। उन्हनि खे पंहिंजे हक़नि में इंतिशार पैदा करण जी इजाज़त न ॾियणु घुरिजे। मुंतख़बात माउज़ी तिंग आवाज़ ऐं तरतीब शफ़ीक़ अहमद कांधड़ो।